जी बिल्कुल पन्नो आकल में वधंदड़ चोरन बदअमनी ऐं जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॾोहनि में जेको आहे सो ॾोहनि जे ख़िलाफ़ अॼु पन्नो आकल जे वेलफेयर इताद पारां एहतजाज जेको आगाज़ आहे शुरू कयो वियो आहे। हितां जो जेको वेलफेयर इताद जा जेके अॻुवान आहिनि अब्दुल मजीद जिस्कानी वई चाचड़ फिदा बुलो हिज़बुल्लाह सिमर ॿियनि पारां जेको आहे सो रैली करी वई आहे। अचो त हुन खां पुछूं था अॼु रैली बाबति हुननि छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु जो असांजो एहतजाज पन्नो आकल वेलफेयर इत्तेहाद जे प्लेटफॉर्म ते जो मक़सदु इहो आहे त पन्नो आकल शहर हिते काफ़ी टाइम खां वठी असां वटि जेका आहे बदअमनी जेका आहे पंहिंजो उरूज थी आहे। हींअर त जेका आहे पंहिंजो रोज़ जे बुनियादनि ते मां सम्झां थो 1 दर्जन खां वधीक गाॾियूं मोटरसाइकिलूं उहे जेका आहे पंहिंजो ज़ोरी कायूं थियूं वञनि पियूं फुरियूं थियूं वञनि पियूं ऐं चोरियूं जेका आहे उहो तंहिंखां अलावा आहिनि जेका आहे पंहिंजो हुकूमत पुलिस नाले इंतिज़ामिया नाले का बि शइ जेका आहे पंहिंजो न आहे। अॼु असां जेका आहे पंहिंजो एहतजाज आहे असां घुर था कयूं पिया जेका आहे पंहिंजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां असां घुर था कयूं पिया वज़ीर आला सिंध खां असां घुर था कयूं IG सिंध खां त पन्नो आकल वासियुनि खे भला कहिड़े ॾोह जी जेका आहे पंहिंजो सज़ा ॾींदी वञे पई। आख़िर जेका आहे पंहिंजो अवां खां जेकॾहिं मामला मसइला हल नथा अचनि पिया हिकिड़ा लोफर अवां खां 4 जेका आहे उहे नथा क़ाबू थियनि पिया त पोइ मां सम्झां थो अवां खे सीट ते वेहण जो कोई बि हक़ न आहे। साईं गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी पन्नो आकिल जेको आहे सवा बदअमनी जी वर में चोट चढ़ियल ते आहे। पन्नो आकिल जो को बि माण्हू को बि बाशिंदो पंहिंजो पाण खे घरनि में बि महफ़ूज़ नथो सम्झे। गुज़िरियल वक़्त में तव्हां ॾिठो त घरनि में घिड़ी करे धाड़ा हणी करे सरेआम माना माण्हू अगवा कया विया। पर हिन वक़्तु जेको आहे असां वटि पन्नो आकिल में हर आए ॾींहुं 2, 4, 5 मोटरसाइकिलियूं रोज़ जेको आहे चोरी थियनि थियूं पियूं। हिकु बि माण्हू ऐं असांखे 2, 4 जेकॾहिं के मोटरसाइकिलियूं रिकवर थियूं बि आहिनि त पर असांखे सम्झ में नथो जवाबदार उहे ज़ाहिर छो नथा थियनि। आख़िर उहा कहिड़ी मख़लूक आहे जेका चोरियूं करे थी वञी उहा रिकवर थिए थी पर उहे ज़ाहिर नथा थियनि। असां इंतिज़ामिया खे चऊं था त जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे बि गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पहुचाए उन्हनि खे ज़ाहिर कयो। ऐं असां वटि जेको आहे इंतिज़ामिया जेको आहे सिर्फ़ु उन्हनि जो इहो ई किरदारु आहे त पन्नो आकिल जी आवाम खे जेको आहे उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करिणो आहे। ग़रीब मज़दूरनि माण्हुनि खे इंकरेजमेंट जे नाले ते उन्हनि जा जेका दुकान ड्राए पट करणा आहिनि उन्हनि खे बेरोज़गार करिणो आहे। बाक़ी क्रिमिनल ऐं माफ़िया जे ख़िलाफ़ु उन्हनि खे कोई बि एक्शन न आहे खणणो। जी पन्नो आकिल हिन वक़्तु ॾोहनि जो गढ़ बणिजी चुको आहे। ही वाना ऐं वज़ीरिस्तान जीअं जेको आहे दहशतगर्दी जो अॾो बणिजी चुको आहे। असीं आला इंतिज़ामिया खां इहा घुर कयूं था ख़ासि तौर ते पुलिस डिपार्टमेंट ऐं चूंडियल MP MNAs खां त पन्नो आकिल जो अमन मोटाए ॾिनो वञे। हिते हर रोज़ क़त्लो गारत जी रांदि पई हले। घरनि में घिरी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल करे घरनि में फुरूं पियूं कयूं वञनि ऐं हर रोज़ 10 खां 12 मोटरसाइकिलियूं खसियूं पियूं वञनि। हाणे त हिते न जान महफ़ूज़ आहे न माल महफ़ूज़ आहे। असीं इहो चाहियूं था हिकिड़ो आज़ादु रियासत जी हैसियत में आज़ादु शहरी जी हैसियत में कम अज़ कम असांखे अमन कराए ॾिनो वञे त असां ज़िंदा रही पंहिंजे बचनि जी तालीम तरबियत जो जेको आहे कमु करे सघूं। अॼु बिल्कुलु हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हिन जो ई चवणो त जेको तव्हांखे पन्ने आकल वधंदड़ बदअमनी आहे उनखे रोकियो वञे। हुनजो इहो चवणु आहे त ताल के अंदरि वधंदड़ कबीला जहिड़ा बि जेको आहे सो राय ॾियारे वधंदड़ रहनि था। हिन जो इहो चवणु आहे त SP सखर DI सखर खां मुतालबो कयो आहे शहर अंदरि जेको आहे सो अमन क़ाइमु कयो वञे। कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर जेकब न्यूज़ पन्नो आकिल।